नासिन ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कंदासीं। ठठो मां ठठो वेझो मखली मार्केट में बाहि लॻण सबबि 2 दुकान सड़ी विया आहिनि। करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सुबुह मां लॻ बाहि ते अञा ताईं ज़ाब्तो न थी सघियो आहे। 2 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसारण में मसरूफ़ आहिनि। बाहि लॻण सबबि नंदलाल ऐं प्रशन कुमार जे हार्डवेयर जा दुकान सड़ी रख थी पिया आहिनि। ठठो मां ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कयूं पिया। ठठो वेझो मखली मार्केट में बाहि लॻण सबबि 2 दुकान सड़ी पिया। करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सुबह में लगल बाहि अञा ताईं ज़ाब्तो न थी सघियो। 2 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसारण में मसरूफ़ आहिनि। ठठो मां ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कयूं पिया। ठठो वेझो मखली मार्केट में बाहि लॻण सबबि 2 दुकान सड़ी विया आहिनि। करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। बाहि ते अञा ताईं ज़ाब्तो न थी सघियो आहे। 2 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसारण में मसरूफ़ आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। ठठो मां धरती टीवी जे रिपोर्टर रहमतुल्लाह छठो खां। जी रहमतुल्लाह, आगाह कजो, बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। जी हाँ, बिल्कुल। अॼु सुबुह फजर में ठठे जे मखली तारीख़ बरसात दुकान हुआ ऐं लाइट जो दुकान हो जेके बाहि अचानक लॻी वई ऐं फायर ब्रिगेड में पेट्रोल न हुजण जे करे बाहि ते कंट्रोल न करे सघी। मखली मार्केट में सिर्फ़ नंदलाल ऐं प्रकाश कुमार जे सैनिटरी हार्डवेयर जे दुकान खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि सॼो दुकान सड़ी वियो ऐं दुकान खे बाहि लॻण सबबि करोड़े रुपए जो सामान सड़ी रख थी वियो ऐं अञा ताईं बाहि ते ज़ाब्तो न अची चुकियो आहे। पर 2 फायर ब्रिगेडूं FW जूं घुराई वियूं, पर अञा ताईं को बि ज़ाब्तो न अची सघियो आहे। जी, महिरबानी रहमतुल्लाह तफ़सील जे लाइ।